अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्द जो देश। त दर्द जो देश जे फिल्म रिलीज़ थियण खां पोइ केटियन ते हुनखे हफ़्तो ॾेढ थी वियो आहे त हू ड्रामो वरी हुनजो को ॿियो फिल्म या न जारी कयो आहे। ऐं इहो ई पुछी रहिया आहिनि त कमेंट्स में मूंखां माण्हू त हीअ ड्रामो आख़िर छो एतिरी देरि करे रहियो आहे। त हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन ड्रामो कॾहिं ईंदो ऐं कहिड़े महीने में ईंदो। त वीडियो खे फुल ॾिसंदा रहंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। त जॾहिं त मूंखे एतिरी ख़बर पई आहे त ड्रामो 15 जुलाई खां पोइ या 15 जुलाई खां अॻु में केटियन ते हलंदो। उन खां अॻु में हिकिड़ो ॿियो फिल्म जेको आहे सो जारी कयो वेंदो, रिलीज़ कयो वेंदो केटियन ते 1 न 2 ॾींहंनि में, या हुनखे हफ़्तो बि लॻी सघे थो। बाक़ी ड्रामे जी जेका पहिरीं किस्त आहे उहा 15 जुलाई ते या 15 जुलाई खां पोइ हलंदी। त तेसि ताईं सिंधी भाइरनि खे मां इहो अर्ज़ु कंदो त इहो इंतज़ारु कयो ड्रामे जो। ड्रामो 15 जुलाई खां पोइ थी सघे केटियन ते हले। त इहो ई जी शॉर्ट वीडियो। थैंक यू वेरी मच।